न्यूज़ ठरी मिरवा। नाज़रीन, ठट्टो में भी नौजवाननि पारां एकता दिहाड़े जे हवाले सां रैली कढी वई आहे। वधीक तफ़सील महबूब बिरोही जी हिन रिपोर्ट में। सिंध मुझी जिंद के उनवान तहत जो केटीएन कावज के पारा ऐलानियल जो एकता दिहाड़ो है उनके भरपूर नमूने से मिलाने लाइ तैयारियों उरूज माने वरतियों आहिनि। उते आख़िरी मरहले में तैयारियों शामिल थी वयूं आहिनि। ठट्टे जे खुश्क बिरादरी के पारा नौजवाननि के पारा एक सकाफ़ती एकता रैली कढी जिते नौजवाननि उते झुमरियूं वयूं आहिनि। उते एक सकाफ़ती रिहाण में मुनक़द कई वई आहे। उन हवाले से अचो त हितां जी जेका अॻवान आहिनि या खुश्क बिरादरी जा नौजवान आहिनि, मुख़्तलिफ़ तंज़ीमनि सां लाॻापियल उन्हनि जा अॻवान आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त एकता दिहाड़ो जेको सुभाणे थियण वञे पियो उन खां अॻु में ठट्टो जेको आहे सिंध जो तारीख़ी मकली ते एकता रैली कढी, मकली प्रेस क्लब ताईं रैली कढी, शानदार जेको आहे एके ऐं इत्तेहाद जो अज़म वरजायो वियो आहे। उन हवाले सां उन्हनि जा वीचार कहिड़ा आहिनि, अचो त उन्हनि जा वीचार मालूम करियूं। एकता इतिहाद हूंदो आहे, इन करे क़ौमनि जी जेका सुञाणप आहे उहा एकता मंझां ई ज़ाहिर थींदी आहे। जेकॾहिं उन्हनि में इतिहाद आहे, ॿधी आहे, त ख़बर पवंदी त हीअ क़ौम जेका आहे उहा ॿधी में आहे, हीअ पंहिंजा हक़ बि वठी सघे थी। सुभाणे मुंहिंजे ख़्याल में हीअ जेका क़ौम समूरी जेका क़ौम आहे उहा इन इतिहाद में यकमुश्त हूंदी ऐं पंहिंजी जेका क़ौम यकमुश्त हूंदी आहे, जेका क़ौम इतिहाद में हूंदी आहे, जेका क़ौम जा माण्हू लीडर ॻाल्हाए सघनि था, उहा क़ौम पंहिंजा हक़ बि वठी सघे थी। इन करे जेको आहे हीअ जेको एकता ॾियारो आहे उहो तमामु ज़रूरी आहे। एकता जो ॾियारो आहे उहो असांजे लाइ हिकिड़ी ईअं सम्झो ईद जे बराबरि आहे ऐं असांजी जेका क़ौमी ॿधी जो हिकिड़ो निशान आहे। इहो असांजो जेको क़ौम जी सकाफ़त आहे, सिंधी क़ौम जी सकाफ़त आहे, उनखे असां भरपूर नमूने सां जेको आहे इंजॉय करियूं पिया। ऐं इनखे हाणे जेको रैली खां बाद में असां प्रेस क्लब मकली ते जेका रिहाण कंदासीं ऐं उन रिहाण खे जेको आहे भरपूर नमूने सां इंजॉय कंदे इन प्रोग्राम खे असां हर साल जीअं इन साल बि पुरजोश सां मल्हाईंदासीं। खुश्क बिरादरी असांजी तक़रीबन इन सकाफ़ती ॾियारे सां अॻभरी आहे। अल्हम्दुलिल्लाह असां नौजवान ॿियनि खे बि मैसेज ॾियण था चाहियूं जेका अॼु असां रैली कढी आहे सुभाणे ॾियारे जी तयारी सां त ॿियूं क़ौमूं बि अॻिते अचनि। ख़ुदारा तव्हां जेको सो इन सकाफ़त खे उजागर करियो जीअं दुनिया में कुंड कुर्श में रहंदड़ जेके असांजा सिंधी भाइर आहिनि उहो बि जेको सो इन ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हाए सघनि। दुनिया जूं जेके क़ौमूं उहे ज़िंदा क़ौमूं रहनि थियूं, जेके क़ौमूं पंहिंजे तारीख़ी सकाफ़ती ॾींहं खे या सकाफ़त खे उजागर कनि थियूं। इन हिसाब सां असांजी बि सिंधी क़ौम जेका हिन वक़्तु तमामु घणो जेको अॻिभराई अख़्तियार कई आहे सकाफ़त जे हवाले सां ऐं सॼी खुश्क बिरादरी सां गॾोगॾु असां हिन मीडिया जो बि शुक्रगुज़ार आहियां जेके हिन ॾींहं जी तयारियुनि जे सिलसिले में असां सभिनी सां गॾु आहिनि। असीं तव्हां सां गॾु आहियूं। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। खुश्क बिरादरी जे पारां अॼु मकली ते शानदार रैली कढी एकता जे ॾियारे जी जेका आहे एकता जे ॾियारे जे राति ई हितां आगाज़ कयो वियो आहे ऐं मकलीअ ते जेका आहे एकता रैली सां गॾोगॾु हिकु रिहाण मुनक़द कई वई आहे जंहिंमें सिंध जो नाले वारो रागी बीजल सिंधी पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे। ईअं सकाफ़ती सरगर्मियूं अॼोके पहिरीं राति खां ई शुरू थी चुकियूं आहिनि ऐं ठट्टो सकाफ़ती रंगनि सां रंगजी रहियो आहे। जीअं ई सुबुह थींदो त ठट्टे जा जेके मंज़र आहिनि, रोड रस्ता आहिनि, उहे एके इतिहाद ऐं ख़ासि तौर ते सिंध मुंहिंजी जिंद जे उनवान तहत जेको एके इतिहाद जो ॾियारो मिलाइजी रहियो आहे केटीएन कावज जे सॾ ते उनखे भरपूर नमूने सां मोट मिली आहे ऐं सॼी सिंध गॾु थी रही आहे। कैमरामैन अब्बास अली शाह सां गॾु महबूब बिरोही, केटीएन न्यूज़, ठट्टो। नाज़रीन, सन में मुख़्तलिफ़ धुरिन